अज सिंध एक्शन कमेटी जो ही हलंदड़ हिकिड़ो सिलसिलो आहे जेको असीं तव्हां वटि सिविल सोसाइटीअ वटि क़ौमी अॻुवाणनि वटि मीडिया जे बाशऊर दोस्तनि वटि खे आगाही ॾियण पिया अचूं। जेका शइ थी रही आहे मुल्क जे अंदरि सिंध जे अंदरि या जेके हेठी सतह ते जेका असांजे नए नस्ल जी तबाही तालीम सिहत नशावर शयुनि या ॿियनि में थी रही आहे जेका तबाही नस्लनि जी उन जी आगाही ॾियण पिया अचूं त जीअं इन ख़तरनि खां पंहिंजी क़ौम बाख़बर हुजे ऐं वक़्तु पवण ते माज़ीअ वांगुरु ग़यूर क़ौमी कारकुन बाशऊर हितां जो शहरी अदीब क़ौमी कारकुन सियासी वर्कर माज़ीअ वांगुरु जेका इक़्तिदार जी सियासत में सौदेबाज़ी करे इक़्तिदार जी सियासत में सौदेबाज़ी करे मुल्क ते आईनी ग़ुलामी कई आहे ऐं मुल्क में आइन में अहिड़ियूं तब्दीलियूं कयूं आहिनि जंहिंजे करे असांजा सूबा ख़ुसूसन सिंध पंहिंजे मालिकी विञाइती ॾेई रहे। उहे मौक़े परस्त जेके इक़्तिदार जे जमायतुनि में थियनि था या कॾहिं कॾहिं मर्कज़ परस्त जेके अपोज़िशन में बि थियनि था उन्हनि जी सियासत इन उम्मीदवारी जे करे क़ौमी सौदा कनि था। हिते उन्हनि खां आगाही ॾियनि त जीअं मुस्तक़बिल में असांजो क़ौमी कारकुन